परे वञी निकितो हा सैयदना रसूलुल्लाह जन हज़रत अली जे घर आया इमाम हसन ॼाओ साईं फरमायो छा नालो रखियो अथई क़िबला शब्बर फरमायो ठीकु आहे हज़रत हारून जे पुट जो नालो आहे पर इन जी माना आहे हसन हसन जी माना सुहिणो जो चेल खां मथे वारनि ताईं इमाम हसन ॼण मदीने वारो बीठो ॿिए साल हज़रत हुसैन ॼाओ हज़रत हुसैन वरी चेल खां वठी कदमनि मुबारकनि ताईं ॼण नबी सही बीठो आहे ईअं खणी चओ ॿई मिलाए त हिकु मुहम्मद करीम बीठो एॾा प्यारा एॾा शान वारा हज़रत इमाम हसन साईं रज़ियल्लाहु ताला अन्हु ॼमती नाज़ कंदो हो नाने सां हुज्जतूं हलंदो हो अंगल कंदो हो इंतिहाई दादलो हो इंतिहाई मोहब्बत वारो हो महबूबन करीमन खे ॾाढो प्यारो हो हिकु दफ़े नबी साईं जुमे जो ॾिहाड़ो आहे मिंबर ते ख़िताब फरमाए रहिया हुआ इमाम हसन ॼणो आयो ॿाहिरां कंहिं महिल किरी पे कंहिं महिल हथ खोड़े उथी कंहिं महिल वेहे कंहिं महिल उथी इनखे ॾिसंदे करे नबी से मिंबर तां लही विया इमाम हसन खे भाकुर में खणी पंहिंजी मिंबर ते विहारे फरमायो इन बिनी हाज़ा सय्यदुन लअल्लाह तबारक व तआला इस्लह बिही बैन फ़िअतैन अज़ीमतैन मिनल मुस्लिमीन ही मुंहिंजो पुटु इन बिनी हाज़ा ही मुंहिंजो पुटु सरदार ये दुनिया ते जेके सादात आहिनि सय्यद आहिनि सही लफ़्ज़ ये जे ज़ेर सां शब्द सां ज़ेर सां पर असीं चवंदा आहियूं सैयद आम तरह सही लफ़्ज़ आहे ये जे शब्द सां सय्यद माना सरदार यानी पहिरियों इमाम हसन ही आहे जेके मुहम्मदी ज़बान सरदार सॼो आहे इन बिनी हाज़ा सय्यदुन बेशक मुंहिंजो ही पुटु सरदार अल्लाह ताला जे रहमत में उम्मीद अल्लाह ताला हिन जे ज़रिए मुसलमाननि जे ॿिनि विढ़दड़ लश्करनि में सुलह कराईंदो हज़रत अली सोने हज़रत अमीर मुआविया जे लश्कर में जंग पे हली जन सैयदना अली दुनिया तां बुरको मटायो इमाम हसन पंहिंजे बाबा जे पग ते वेठो त जंग बंदि करे हुकूमत छॾे सुलह करे चई इहा हुकूमत खपई कान का जैसा माना ने करीम जे उम्मत के कत्ल कराए ॾाढा च सोहर सां च हेॾी मूंखे चेड़ा ने पिटी दो मां त हिन साल ई मदीने हलियो वेंदे ज़ोर सां चओ सुभान अल्लाह व बिहम्दी हबीबन करीम जो बचड़ो हज़रत इमाम हसन ॼमदेइया हिकु दफ़े पंहिंजी पाक हवेली में वेठो हो दर खड़कियो निकिरी आयो हिकिड़ो फ़कीर बीठो हो साईं जेकी थी सघे अल्लाह जे नाले ख़ैर ॾे साईं फरमायो जेकी थी सघे अल्लाह जे नाले थो घुरे जेकी थी सघे कहिड़ी शइ आहे जेका अल्लाह जे नाले खां मां मिठी कयां फ़कीर ॿाहिरि हिकिड़ो मिंट बीठो पाण समूरो जो कुझु घर में हो वो समूरो माल सामान पैसा दिरहम दीनार हिकिड़ो ढेर करे अन्न वग़ैरह रखियो पंहिंजा बच्चा पर्दे में करे चादर टंगी फ़कीर खे फरमायो त हली आ ही सॼो सामान खण साईं फरमायो खण चई क़िबला छा में खणा झोलीअ में खण खां घणो आहे ॿ मिंट मूंखे इजाज़त ॾियो त शहर मां चादर वठी अचां साईं फरमाई त न तोखे इजाज़त कोन थो ॾियां मां पंहिंजे बच्चनि खे बड़ी भितर में अंदरि परदो थो करायां इहा चादर बि तूं खण सामान बि तूं खण अल्लाह जे नाले खां चादर मिठी कोन थो कयां सामान बि तोखे थो ॾियां त चादर बि तोखे थो ॾियां सुभान अल्लाह च एॾो सखी
एडो सखी एडो सब्र वारो जो जन खेन जहर मिलियो त पेट मुबारक मां जिगर जा टुकड़ा निकता। सैयदना इमाम हुसैन पुछो दिल बर भा बुधा तोखे कह जहर ॾिनो आहे? साईं फरमायो तू उन खां हिसाब वठंदे? हा भा छो न वठंदो सां हिसाब। फरमाई मां न ॿुधाईंदुसि न ॿुधाईंदुसि। थी सघे थो जंहिंमें मुंहिंजो गुमान आहे उहो मूंखे ज़हर ॼाणो हुजे। थी सघे थो मतां मुंहिंजो गुमान सही न रहे। मां हरूभरू कंहिंखे तकलीफ़ कोन थो ॾियां। अजर मिलंदो सब्र ते, सवाब मिलंदो सब्र ते। अल्लाह ताला फरमायो आहे इन्नल्लाह मअस्साबिरीन, यकीनन अल्लाह सब्र वारनि सां गॾु आहे। ॿी जाते फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह। ईमान वारो सब्र ऐं निमाज़ सां मदद वठो। मुंहिंजा दिल बर हुसैन भा को दुख न कर। मां अल्लाह जी रहमत में उम्मीद रखे ऐं जन्नत ॾे वञी रहियो आहियां। इमाम हसन वॾो शान ॿिन्ही भाइर। उर्दू में कंहिं शार जो शेर आहे ताल अल्लाह क्या क्या कुदरतें अपनी दिखाता है। वाह मुझा रब तुझे शान। ताल अल्लाह क्या क्या कुदरतें अपनी दिखाता है कि पुतले नूर के बनवा के मिट्टी में मिलाता है। कभी हसनैन को हजरत के कांधे पर चढ़ाता है, कभी सर उनका नेज़े पर चढ़ा दर दर फिराता है। रब्बुल आलमीन जा बान रहो। हजरत इमाम हसन जी शहादत तवील मौजू आहे, पर जॾहिं त ॿियो मौजू मूंखे ॾिनो वियो आहे उन ते मां अर्ज़ु कंदुसि त जॾहिं अकबर बादशाह उमरकोट में हो, पहिरीं निमाज़ी हो, दीनदार हो, कुरान करीम जो दौर कंदो हो, नबी सोने ते दुरूद पढ़ंदो हो, अल्लाह जे वलीअ जे सोहबत में वेंदो हो, उन्हनि जे जुतनि खे चुमंदो हो, खणी सिधो कंदो हो, एॾो दीनदार। पोइ अल्लाह पनाह में रखे बुरी सोहबत तबाह कंदी, बुरी सोहबत बेड़ो ॿोड़ींदी। अल्लाह जे वलीअ जी सोहबत मुअल दिल खे ज़िंदा कंदी। वलीअ जी सोहबत अंधेरे सीने खे रोशन कंदी आहे। वलीअ जी सोहबत ज़ाहिरी अखियुनि खे बि एतिरो पावर ॾींदी आहे जो मज़ार ते वञी वेहंदो त मज़ार वारे खे ॾिसंदो। निगाहे वली में ये तासीर देखी। तव्हां सुभाणे न चइजो जान पुटो सची भई सलाम आहे। निगाहे वली में ये तासीर देखी, निगाहे वली में ये तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। अच्छा फिर इमाम रब्बानी थी निगाहे वली में ये तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। दरे फेज़ हक बंद जब था न अब कुछ, अरे वलियों की झोली में अब भी है सब कुछ। ये अल्लाह वाले हैं देते हैं सब कुछ, मगर उनसे लेने लिए चाहे जब कुछ।
अदा हुन तालिब वटि ॿ टे किताब ॿ टे हिन वटि तव्हांखे तकलीफ़ था ॾियूं महिरबानी कजो इहे वठिजो त मुंहिंजो थक बि लही वेंदो दुआउनि जा बि दस ॾेई छॾींदुसि हिकिड़ी ॿ दुआ न घणियूं दुआऊं दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु